बरसन मेघ अपार, बरसन मेघ अपार, बरसन मेघ अपार, बरसन मेघ अपार। नानक संगम तेरी सोहंदियाँ, नानक संगम तेरी सोहंदियाँ, बरसन मेघ अपार, बरसन मेघ अपार। नानक बिजलियाँ चमकन, नानक बिजलियाँ चमकन, घोरन घटा अति कालिया, घोरन घटा अति कालिया, घोरन घटा अति कालिया, घोरन घटा अति कालिया, बरसन मेघ अपार, बरसन मेघ अपार। नानक संगम तेरी सोहंदियाँ, नानक संगम तेरी सोहंदियाँ, बरसन मेघ अपार, बरसन मेघ अपार। नानक बिजलियाँ चमकन, नानक बिजलियाँ चमकन, नानक बिजलियाँ चमकन, घोरन घटा अति कालिया, घोरन घटा अति कालिया, घोरन घटा अति कालिया, बरसन मेघ अपार, बरसन मेघ अपार। नानक संगम तेरी सोहंदियाँ, नानक संगम तेरी सोहंदियाँ, बरसन मेघ, बरसन मेघ, बरसन मेघ अपार।
बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु जे सत्संग जी शुरूआत हिन गुरबाणीअ सां कई आहे, बरसन मेघ अपार। इन जो मतिलबु आहे मेघ वसी रहिया आहिनि ऐं बिजली चमकी रही आहे। अहिड़े मौसम में दिलि ख़ुशनुमा थी वेंदी आहे, वातावरण बि सुठो थी वेंदो आहे, शीतल ऐं हृदय में हिकु उमंग पैदा थींदी आहे। पर उन्हे जे जंहिंजे हृदय में प्रेम हुजे। अॻे मां सम्झंदो हुउमि कि जीअं मूंखे महसूस थो थिए उहो ई सभिनीनि खे थो महसूस थिए, पर पोइ विश्लेषण कंदे ख़बर पई कि हर कंहिंजे लाइ अलॻि अलॻि मायने आहे हर शइ जो। त ॾाढा माण्हू अहिड़ा बि आहिनि जिन खे कोई फ़र्क़ु कोन पवंदो आहे, मींहुं वसे बादल वसनि, कोई विशेष भीतर फ़र्क़ु न। उन ते हीअ गुरबाणी आहे, नानक संगम पीरी सुहंदा। गुरु नानक देव साहिब जन फरमाइनि था कि मींहुं जॾहिं वसे थो त मूंखे मुंहिंजे प्रियतम जी यादि थी अचे ऐं पोइ उन सां मिलण जी इच्छा थी थिए ऐं पोइ वरी उन सां विहण सूहे थो, संगम सूहे थो। त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। प्रकृतिअ जी हर घटना असांजे लाइ ई आहे। गर्मी बि आहे त असांजे लाइ आहे, गर्मीअ खां पोइ बरसाति आहे त उहो बि असां जीवन जे लाइ आहे। असांखे उन जो वास्तविक आनंद अनुभव करणु खपे। त साहिब त प्रकृतिअ सां प्रेम कंदा ई हुआ, प्रकृतिअ जे प्रेम सां परमात्मा जो प्रेम उन्हनि जोड़े छॾियो हो। त असां बि इहा ई कोशिशि कयूं कि असांखे हिन वणंदड़ मौसम में पंहिंजो प्रियतम यादि अचे, हृदय खुले। उन लाइ ही सत्संग आहे, कथा आहे ऐं तव्हां सभु आया आहियो। त तव्हांजो हूंदो प्रेम परमात्मा सां, तॾहिं तव्हां हिन मौसम में कथा ॿुधण लाइ आया आहियो। नानक संगम पीरी सुहंदी आहे। पंहिंजे प्रियतम सां मिलणु सुठो लॻंदो आहे। त असांजो प्रियतम आहे प्रभु परमात्मा, उन जी कथा। त असां जेका कथा खई आहे श्री रामचरितमानस, भगवान राम जी कथा आहे। असांजी कथा जो प्रसंग व्यास जो प्रसंग मौसम सां या माहौल सां जुड़ी वेंदो आहे। त हिन में अहिड़ो कहिड़ो आहे जेको अॼु मींहुं पियो आहे, बादल वसिया आहिनि, त उन सां कहिड़ो हिन जो संबंध आहे संबंध। हिकु त इहो संबंध आहे, जेॾी महिल राम धनुष टोड़ियई न त बादलनि जी गजगोड़ थी हुई, त हिते बि धनुष टुटियो आहे। ऐं ॿियो अॻिते हाणे अचे थो कि पोइ छा थियो। जॾहिं परशुराम हली वियो, सभु प्रसन्न थी विया, सभु ख़ुशि थिया। उन ख़ुशीअ में इहो ई माहौल हो जीअं ॼण गर्मीअ खां पोइ बरसाति थी हुजे, शीतलता आई हुजे, दुख निवृत्त थियो हुजे ऐं महर जी ख़ुशियुनि जी बरसाति थी हुजे। त उते ई चौपाई आयूं आहिनि। अति गह गहे बाजने बाजे, अति गह गहे बाजने
ही मनोहर मंगल साजे अति गह गहे बाजने बाजे। जूथ जूथ मिल सुमुखी सुनैनी, जूथ जूथ मिल सुमुखी सुनैनी, करही गान कल को कुल बयनी, करही गान को कुल बयनी, करही गान कल को कुल बयनी। सबहि मनोहर मंगल साजे, सबहि मनोहर मंगल साजे, अति गह गहे बाजने बाजे, अति गह गहे बाजने बाजे। जेॾी महिल परशुराम शीस निवाए करे हलियो वियो त बाजा वॼण लॻा, ख़ुशियूं मनाइण लॻा ऐं सुंदर गीत ॻाइण लॻा। सुंदर मुख वारियूं स्त्रियूं, सुंदर नेत्रनि वारियूं, कोयल जे समान मधुर आवाज़ कढण वारियूं स्त्रियूं झुंड सां झुंड ठाहे करे ऐं गीत ॻाइण लॻियूं, मंगल गीत। राजा जनक जे सुख जो वर्णन थो अचे। सुख विधे कर बरन न जाई, जन्म दरिद्र मनहू निधि पाई। राजा जनक जो सुख वर्णन नथो करे सघिजे। तुलसीदास चए थो अगरि मिसाल ॾियणी हुजे कि राजा जनक जो सुख कहिड़ो, त ईअं सम्झो जेको जनम खां दरिद्र हुजे, जंहिं जनम खां ग़रीबी ॾिठी हुजे, ॼमण सां ई उन खे हिकदमि खजानो मिली वञे त उनखे केॾी ख़ुशी थींदी। जंहिं बचपन खां अभाव ॾिठो हुजे ऐं उनखे वरी खजानो मिली वञे त इहा हिकु ख़ुशीअ जी मिसाल थो ॾिए। अहिड़ी ख़ुशी राजा जनक खे मिली, छो त उहो डुबे पियो, तरे पियो, गोता पियो हणे राजा जनक कि हीअ हिकु समस्या वञे थी त ॿी थी अची वञे। त अॼु सभु समस्याऊं दूर थी वियूं। परशुराम खां पोइ एंड आहे। परशुराम अगरि राज़ी थी वियो, उहो प्रणाम करे वियो आहे, त हाणे ॿी काई समस्या कोन अची सघंदी। त पक थी हाणे कोई विघ्न कोन्हे पवणो। राम उन खे बि हाराए छॾियो त अहिड़ो राम मुंहिंजो दामाद आहे। इहा निधि मिली आहे जनक खे, इहो खजानो मिलियो आहे। वॾो बोझ हो कि मुंहिंजी सीता हेॾी गुणवान आहे, उन लाइ घोटु मिलंदो या न मिलंदो, पर अॼु राम खे पाए करे राजा जनक खे लॻो कि जेको जेतिरो सोचियो हो उन खां वधीक ई दामाद मिली वियो। इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि। हिकिड़ो ज्ञानी अॼु प्रसन्न पियो थो थिए, ब्रह्म ज्ञानी। जनक की सुख विधे कर बरन न जाई, जन्म दरिद्र मनहू निधि पाई, विगत त्रास भय सिय सुखारी। सीता जो बि दुख नाश थियो ऐं डप बि नाश थियो। उहा कीअं सुखी थी, उन जे लाइ मिसाल थो ॾे। जन विधु उदय चकोर कुमारी। चंद्रमा उदित थिए ऐं उन खे ॾिसी करे चकोर जी धीअ सुखी थिए, ईअं हीअ प्रसन्न थी। पोइ राजा जनक आयो, गुरु विश्वामित्र खे हथ जोड़े प्रणाम थो करे। जनक कीन कोसी कहीं प्रणामा, प्रभु प्रसाद धन भंजेऊ रामा। जॾहिं राम धनुष टोड़ियो हो त ओॾी महिल अवसर कोन मिलियो हो राजा जनक खे
कि विश्वामित्र खे अची करे धन्यवाद करे कि तहां वठी आया राम लक्ष्मण खे। समय इन लाइ कोन मिलियो कि परशुराम अची वियो हो। त हाणे राजा जनक उथियो पंहिंजे सिंहासन तां ऐं विश्वामित्र खे प्रणाम कयईं। जनक कीन कोसी कहीं प्रणामा ऐं चयईं, हे प्रभु, तहांजे कृपा सां प्रभु राम धनुष तोड़ियो आहे। तहांजी छो त तहां आज्ञा कयव त हिन धनुष तोड़ियो। मोहे कृत कृत्य कीन दोहूं भाई। हिननि ॿिन्हिनि भाउरनि मूंखे कृत्य कृत्य करे छॾियो, कृतार्थ करे छॾियो। हाणे जहिड़ी तव्हांजी आज्ञा हुजे तीअं कयूं। गुरुअ जो रोल हिते हूंदो अथव। जॾहिं सभु क्रियाऊं थी वञनि, अॻिते छा करिणो आहे उहो गुरु ॿुधाईंदो आहे। अॻिते छा करिणो आहे। एतिरो कमु राजा जनक जो हो। स्वयंवर जो आयोजन कयईं। राजाऊं आया। जेको धनुष तोड़ींदो उन सां सीता शादी कंदी, त धनुष टुटी पियो। सीता वरमाला पाती राम खे। हाणे छा करिणो आहे, इन लाइ कोई गुरु ब्राह्मण संत इन लाइ त थींदा आहिनि। अॼु छा आहे कि गुरु संत ब्राह्मण साइड करे माण्हू ख़ुदि निर्णय कंदा आहिनि। जंहिंजी जेतिरी नेतागिरी कामयाब थी वञे, जंहिंजी जेतिरी नेतागिरी सफल थिए, उहो उन अनुसार सलाह ॾींदो आहे। पोइ उहो कमु ओड़ो न थींदो आहे जेको हिकु गुरूअ जे मार्गदर्शन में थींदो आहे। कुझु बि माण्हू कोन किथे बि सलाह शुरू थी वेंदा आहिनि। त इते आवश्यकता आहे गुरूअ जी। माण्हू चवंदा आहिनि गुरूअ जो कमु छा आहे। इते आहे कि उहो हिकिड़ो ई हूंदो आहे। हिकु त पोइ सभु उन जे मार्गदर्शन में कमु कंदा, त दिमाग़ु हिकिड़े जो ई हलंदो ऐं उहो ज़िम्मेदार हूंदो। उहो शास्त्रनि जो ज्ञाता हूंदो। उहो नीति अनीतिअ जो ज्ञाता हूंदो। उनखे परिणाम जी बि ख़बर हूंदी आहे कि कोई कमु शुरू कयूं त लास्ट में छा परिणाम निकिरंदो, इहो बि उनखे ख़बर हूंदी आहे। झुंड खे थोरी ख़बर हूंदी आहे। झुंड त चवंदो ऐसा करते हैं, फिर ऐसा करते हैं, फिर ऐसा करते हैं। परिणाम सां कोई मतिलबु न कि रिजल्ट छा निकिरंदो। उते हिकु कोई आवश्यक आहे। त राजा जनक विश्वामित्र खे निवेदन कयो कि तव्हां हाणे आज्ञा कयो, अॻिते छा करिणो आहे। मतिलबु शादी करणी आहे या थी वई इनखे ई मञूं, या कहिड़ी परंपरा आहे, छा ॾियणो आहे, छा वठणो आहे, इहो सभु हाणे तव्हां ई ॿुधायो। अब जो उचित सो कहिए गोसाई। तॾहिं विश्वामित्र बि चएसि थो, हे राजन, तव्हां समझदार आहियो, तव्हां होशियार आहियो। मूंखां पुछो था त मां ॿुधायांव थो। कहे मुनि सुन नरनाथ प्रवीणा, रहा विवाहो चाप अधीना। विवाह डिपेंड हो धनुष ते, कि धनुष जेको तोड़ींदो उन सां शादी सीता जी थींदी। त जीअं राम धनुष तोड़ियो त शादी थी वई। ओॾी महिल ई हिननि जी शादी थी वई आहे। टूट तही धनु भयऊ विवाहो, उहो थी वियो। विवाह हिकु सामाजिक रस्म आहे। जेके बि ॻाल्हियूं ॾिसंदा आहियो न, उहे सिर्फ़ु जोड़ियूं वयूं आहिनि। सिर्फ़ु सामाजिकता आहे, आध्यात्मिक कान्हनि। विवाह हिकु संस्कार आहे, पर उहो असली जेके क्रियाऊं आहिनि न शादीअ जूं, उहे ज़रूरी कान्हनि कि सभिनि हंधि हिकु जहिड़ियूं ई हुजनि। उहे देश काल परिस्थिति अनुसार अलॻि अलॻि थींदियूं आहिनि। किथे वेॾी पढ़जंदी आहे, किथे लावा पढ़जंदा आहिनि, किथे फटाका ॿारींदा आहिनि, किथे गुलाल उॾाईंदा आहिनि। त इन में हू न कबो आहे नेतागिरी कि हीअं थियणु ज़रूरी आहे या ही न कबो आहे।
ईअं कुझु कोन्हे, जेको करे सघो कयो, जेको न पुॼे न कयो। महत्वपूर्ण आहे कि माण्हू गॾु थिए, समाज जा माण्हू गॾु थियनि ऐं उन्हनि जी साक्षीअ में कोई ब्राह्मण या गुरु घोषणा करे कि ही ॿई पति पत्नी आहिनि अॼु खां। इन लाइ इहे आयोजन कया वेंदा आहिनि। पोइ रिसेप्शन बि थींदो आहे, पोइ नाटक बि थींदा आहिनि, ढिंग चिका कुझु बि, उहे सभु उहो आहिनि मथां मथां कुझु बि उनखे वधाईंदा वञो। त उन विश्वामित्र चए थो कि अगरि कुझु न बि कयो त बि शादी थी वई। हेॾा माण्हू गवाह आहिनि जेके बि वेठा हुआ कि धनुष जेको टोड़ींदो उहो घोटु मञियो वेंदो सीता जो। राम धनुष सभिनि जे साम्हूं टोड़ियो आहे त अॼु खां पति पत्नी त थी विया। सभिनि खे ख़बर आहे, न सिर्फ़ु धरतीअ जे माण्हुनि खे बल्कि देवताउनि खे बि ऐं पाताल जे नागलोकनि खे बि ख़बर आहे। सुर नर नाग विदित सभु काहू। तॾहिं बि चए थो विश्वामित्र कि तॾहिं बि ही त थी वियो, फाइनल थी वियो, पर हाणे इनखे सुंदर बणाइण जे लाइ ख़ुशी विरहाइबी आहे, ख़ुशी बांट बि आहे कि मुंहिंजे घर ख़ुशी आहे त मां ॿियनि खे बि शामिल कयां। त तूं पंहिंजे खानदान जे अनुसार, पंहिंजे कुल जे अनुसार जेको तव्हां में रवाज हुजे। विश्वामित्र इहो नथो चएसि कि जेको असांजो रवाज आहे, चएसि तो जेको तव्हांजो रवाज हुजे। तुंहिंजो गुरु अथई शतानंद, तव्हां उहो पुछी करे पंहिंजे वॾनि खां पुछो, चाचा हुजनिव या को वॾा हुजनिव, उन्हनि खां पुछो ऐं ओहिड़ो व्यवहार कयो। छा छा थींदो आहे तव्हांजे में? तदपि जाए तुम करो अब जथा वंश व्यवहार। कॾहिं कोई तव्हांखे वॾो सम्झी करे सलाह पुछेव न कि दीदी कुझु ॿुधाए छा करणु खपे, त उते थोरो विवेक रखिजो, जीअं विश्वामित्र तो विवेक रखे। ईअं न कजो कि वॾा थी वञो खुद ई ऐं चओ मूंखां पुछो अथई त हाणे मां ई सभु सलाह ॾींदी वञासि। न, उते बि ॿियनि वॾनि खे शामिल कबो आहे कि तव्हांजे वॾनि खां पुछो। ईअं चइबो आहे कि तव्हांजा वॾा वेठा अथव न, मां बि ॿुधायांव थी, पर हुननि खां बि सलाह वठो। इहा थींदी आहे समझदारी ऐं उदारता। त विश्वामित्र उहो ई थो करे। तदपि जाए तुम करो अब जथा वंश व्यवहार, बूझ विप्र कुल वृद्ध गुरु वेद विदित आचार। ब्राह्मणनि खां पुछो, तव्हांजे वॾनि जे बुजुर्गनि खां पुछो, गुरुनि खां पुछो, शास्त्रनि में जेको लिखियल आहे उहो सभु आचार व्यवहार कयो। मूंखां पुछो था त मां एतिरो ई चवंदोमांव कि पहिरीं त अयोध्या में दूत मोकिलियो, चिठी लिखी करे राजा जनक ॾे, तव्हांजो सेण आहे, दशरथ ॾे। असां जनक जनक करे करे उहो ई यादि थी वियो आहे। दशरथ त विसरी वियो, हाणे वरी ईंदो दशरथ। जंहिंजा ही ॿार आहिनि राम लक्ष्मण, राम जी अगरि शादी करणी आहे त उहा तव्हां पंहिंजे हिसाब सां कयो। अॻे त ईअं ई थींदो हो कि छोकिरे वारा छोकिरीअ वारे वटि वेंदा हुआ। उत्तर भारत जे हिसाब सां, प्राचीन भारत में, पोइ छोकिरीअ वारा अरेंजमेंट कंदा हुआ शादीअ जो, त विधि बि उन्हनि जे हिसाब सां ई थींदी हुई, महराज बि उन्हनि जो ऐं सभु उन्हनि जो। त विश्वामित्र चए थो शादी त तव्हां कयो पंहिंजे हिसाब सां, पर मां इहो चवंदोमांव कि हिते अयोध्या वासी आहिनि कोन, उन्हनि खे शामिल कयो। दूत मोकिलियो, 2-3 मोकिलिजो, 3-4 मोकिलिजो माण्हू जेके संदेश खणी वञनि ऐं राजा दशरथ खे वञी ॿुधाइनि। चिठीअ में सभु लिखिजो वर्णन, मूंखां बि पुछिजो, मूंखे बि कुझु ॿुधाइणो आहे। जॾहिं खां हिननि खे वठी आयो आहियां
त मां वापसि कुझु ॿुधायो ई कोन्हे उन्हनि खे कि असां छा छा कयो आहे। त सुठे नमूने चिठी लिखो कि असां हिन तव्हांजे बालकनि खे वठी आयासीं त हिननि यज्ञ जी रक्षा कई, ताड़का खे मारियो, पोइ अयोध्या वासियुनि खे सुख ॾिनो ऐं धनुष तोड़ियो। इहो कयो ऐं व्यवस्था कयो। उन्हनि जी उहे जॾहिं अचनि त उन्हनि जी व्यवस्था हुजे सॼी। त राजा जनक बि चई साईं बिल्कुलु तव्हां सही था चओ, असां ईअं ई कंदासीं। दूत अवधपुर पठवो जाई, आन्हे निरप दशरथ ही बोलाई, मुदित राव कहे भले उ कृपाला, पठै दूत बोल ते ही काला। दूत आया, डायरेक्ट उहे दूत जेके आहिनि उहे विया अयोध्या। हाणे राजा, हाणे ही माण्हू बि विया जेके रंग भूमिअ में वेठा हुआ, उहे बि पंहिंजे पंहिंजे घर विया। हाणे राजा ख़ासि माण्हुनि खे घुरायो, शहर जा महाजन, उनखे महाजन चइबो आहे, मुखी चओ या धनवान चओ, पैसे वारा, नगर सेठ, या अहिड़ा ख़ासि माण्हू जेके राजा सां उथंदा वेहंदा हुआ ऐं नगर जा बि प्रतिष्ठित हुआ, उन्हनि खे घुरायो। छो त सॼे नगर में व्यवस्था ठाहिणी आहे, हाणे आयोजन करणो आहे। त जेको राजा आहे उहो त कोन वेंदो हिक हिक वटि, उहो चवंदो ख़ासि माण्हुनि, पंहिंजा जेके ख़ासि अथसि, पोइ उहे टीम वर्क करे कमु खणंदा। त राजा बहुर महाजन सकल बोलाए, आए सभई सादर सिरनाए। उहे सभु आया, नमस्कार कई राजा खे। तॾहिं राजा उन्हनि खे एतिरो ई आदेश कयो कि तव्हांजे मथां ज़िम्मेदारी अथव, कंहिंखे बि चओ, कीअं बि कयो, पर मां तव्हांखे तो ज़िम्मेदारी ॾियांव, मां तव्हां ते भरोसो रखी करे तव्हां सॼे नगर खे सजायो, बाज़ारूं सुंदर बणायो, महिमान था अचनि, घर में बि कोई महिमान ईंदो आहे त माण्हू व्यवस्था थोरी ठाहे रखंदो आहे। राजा चए थो सॼे नगर खे व्यवस्थित कयो, बाज़ारुनि में अव्यवस्था न हुजे, दुकान सुठा हुजनि, रस्ता साफ़ हुजनि, माण्हुनि जा घर बि व्यवस्थित हुजनि ऐं मंदर। इहा केॾी सुठी ॻाल्हि आहे कि राजा चए थो कि नगर में जेके मंदर आहिनि उन्हनि खे बि साफ़ रखो, उन्हनि जी सिस्टमेटिक व्यवस्था कयो ऐं चारों तरफ़ा नगर खे सजायो, लाइटिंग कयो। मंदर जो विशेष ध्यानु रखियो वियो। अॼु जे समय में न सरकारूं न आम माण्हू सोचींदो आहे कि असांजे पाड़े जो मंदरु सुंदर हुजे, या असांजे पाड़े जे या एरिया जे किथे किथे सॼे 1-2 किलोमीटर में हिकु मंदरु हूंदो आहे, किथे किथे ईअं बि आहे। त माण्हूअ खे घुर्जे पंहिंजे आस पास जे मंदर में वञी थोरी शेवा करे, ईअं न कि गंदो करे अचे। माण्हू अहिड़ा अजीब आहिनि कि मंदर में वेंदा, कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि, शिवलिंग मान लो साफ़ आहे, पर हुनखे कंहिं ॾस ॾिनो आहे कि शिव जी सफ़ाई करे अच। असां वटि ईअं थियो कि शिवलिंग जी सफ़ाई करे अच, तोखे घोटु सुठो मिलंदई। त उहा जंहिं टाइम आई न त ऑलरेडी कोमल साफ़ करे चुकी हुई। त हाणे छा करे उहा, जी मैं तो करूँगी, मेरे को बोला है मैं तो करूँगी। तो उन वरी ये 2 लोटियूं शिव जे मथां हारे, चई और कुछ नहीं तो मैं इसे साफ करके जाऊंगी। कंहिं ॾस ॾिनो आहे त माण्हू कंदो, पर बाक़ी जेॾी महिल ख़राबु आहे या ॿी बि शेवा आहे, साक्षी चई ॿियूं बि सेवाऊं आहिनि, चई नहीं मेरे को यही करना है।
ॿिए बि त आहिनि कम दरबार में मंदर में, त उहो असांखे करणु खपे। मंदर खे सुंदर बणाइणु खपे। हूअं त मंदर सुंदर आहे, पवित्र त आहे ई मंदर, पर ॿाहिरां बि स्वच्छ हुजे त इहो असांखे सोचणु खपे, ना कि इहो सम्झूं कि मिड़ई जेको लिखियलु आहे उहो करिणो आहे। ख़राबु आहे त ख़राबु अञा करे अचिणो आहे। पोइ भली मच्छर घुमनि, उन्हनि गुलनि फुलनि सां भली मच्छर थी वञनि, पर असांखे उहो ई करिणो आहे। ईअं न, विवेक सां। हिकिड़ो त संत चए पियो, प्रदीप मिश्रा, कि तव्हां शिव जे लिंग ते वञो पूॼा करण, ऐं ॿिए कई बेल पत्र चाढ़िया आहिनि, त तव्हां छा कयो, उहो ई खणी करे धोई करे वापसि चाढ़े छॾियो, त इहो बि करे सघो था। सुठो आहे, हर ॻाल्हि सुठी आहे, पर महत्वपूर्ण आहे भाव, श्रद्धा। हू निकिरी वञे कि मेरे को ऐसा बोला गया है, मेरे को ऐसा करना ही है, फिर जल्दी करके मुझे जॉब पे जाना है, त इहो निकिरणु खपे समाज मां। बाक़ी त हर क्रिया सुठी आहे, हर क्रिया सुठी आहे। त राजा जनक आदेश छा ॾिनो, रोड साफ़ कयो, दुकानदारनि खे चयो सिस्टमेटिक कमु कयो, घर सुंदर बणायो, ऐं मंदरनि खे साफ़ ऐं पवित्र कयो। चौक पुराओ, माटी सजाओ, चौक पुराओ, माटी रंगाओ, आज मोरे पिया घरे आएंगे, आज मोरे पिया घरे आएंगे, खबर सुनाऊं जो खुशियाँ मनाऊं जो, खबर लक्ष्मी जीवारो नजरे उतारो, लक्ष्मी जीवारो नजरे उतारो, आज मोरे पिया घरे आएंगे,
नए नए ढंग खिले, आज खुशियाँ डाले हैं डेरा, आज खुशियाँ डाले हैं डेरा। पीहू पीहू पपीहा रटे, पीहू पीहू पपीहा रटे, कुहू कुहू कोयल जपे, कुहू कुहू कोयल जपे। आंगन आंगन है परियों ने घेरा, अनहद नाद बजाओ री सब मिल, अनहद नाद आज मोरे पिया घर आएंगे, आज मोरे पिया घर आएंगे। त चौक पुराओ माटी रंगाओ, उत्साह सां उहे लॻी विया। हर्ष चले निज निज ग्रह आए, पुन परिचारक बोल पठाए। उहे जेके महाजन हुआ ख़ासि उन्हनि वरी पंहिंजे पंहिंजे नौकरनि खे आज्ञा कई कि ही कमु करिणो आहे। उन्हनि जा बि मैनेजर ईअं उन्हनि कमु कयो ऐं रचो विचित्र बितान बनाई, सिर धर बचन चले सचनाई। सॼे शहर खे मंदरनि खे घरनि खे सजाइण खां पोइ महत्वपूर्ण जिम्मेदारी हुई जिते शादी थींदी, मंडप। उन लाइ ॾाढा सुठा कारीगर आर्किटेक्ट छा चइबो आहे आर्किटेक्चर उहे जेके हूंदा आहिनि उन्हनि खे छा चइबो आहे इहो ई उन्हनि नक्शो कढियो ऐं उन्हनि ॿुधायो कि हीअं हीअं थियणु खपे। उहो वर्णन अचे थो कि कीअं मंडप उहो ठाहियो वियो। उन्हनि खे हिते चयो वियो आहे पठे बोल गुनी तिन नाना, जे बितान विधि कुशल सुजाना। जेके उन में होशियार हुआ कुशल हुआ मंडप ठाहिण में, उन्हनि खे घुरायो वियो। उन्हनि पंहिंजो कमु शुरू कयो, पर सभिनि खां पहिरीं उन्हनि वंदना कई ब्रह्मा जी, छो त ब्रह्मा हिन सृष्टिअ खे रचण वारो आहे। त जेके इहे आहिनि इंजीनियर, इन्हनि खे पहिरीं ब्रह्मा खे यादि करणु खपे। कोई बि कमु करे माण्हू, का रचना करणी आहे त ब्रह्मा खे। त उन्हनि ब्रह्मा खे यादि कयो। विधि बंद तीन कीन अरंभा, बिरचे कनक कदल के खंबा। सभिनि खां पहिरीं पहिरीं त नक्शो ठाहे छॾियो किथे किथे छा करिणो आहे। पोइ उन में जेको हाणे शयूं लॻनि थियूं उन जो वर्णन अचे थो, पाण संक्षेप में ॿुधंदासीं। पहिरीं पिलर जेके ठाहिया विया, त पिलरनि जो पहिरीं आदेश ॾिनो वियो कारीगरनि खे कि पहिरीं पिलर लेटाए करे ई पिलर तयारु कयो। उहे पिलर जेके हुआ सोन जा, पर शेप ॾिनो वियो केले जे पतनि जो। पिलर सोन जा पर केले जे पते जो शेप उन्हनि में। ऐं वरी उन में अॻिते बि अचे थो, उन में साए कलर जूं मणियूं ऐं साए कलर जीअं फल थींदा आहिनि, फूल थींदा आहिनि, उहे उन में जोड़िया विया। उन खंभनि में उहे खंभ बीहारिया विया।
छो त केलो शुभ थींदो आहे, केले जो पत्तो शुभ थींदो आहे, त उन केले जे पत्ते जे शेप में उन्हनि हू ठाहिया खंबा। हरित मन ही के पत्र फल, पद्म राग के फूल, रचना देख विचित्र अति मन ब्रंच कर भूल। तुलसीदास लिखे थो कि ब्रह्मा भी मुंझी पियो कि हेड़ी कारीगरी मां ई कोन कॾहिं ॾिठी आहे, ही कम कहिड़ो पिया शुरू कनि, ही छा करे रहिया आहिनि, जंहिंजा खंबा हेॾा सुंदर आहिनि, उन में वरी सुंदर मणियुनि जा फूल ठहियल आहिनि। पोइ वरी उन्हनि खे बांस सन्हा सन्हा ठाहिणा हुआ, लंबा बांस, उहे बि छाजा ठाहियनि, हीरनि जा, हीरनि मोतियुनि जा बांस लंबा ठाहियनि। परियां खां सम्झ में न पियो अचे, अॻियां वञी कोई ॾिसे त ख़बर पए त हीरनि सां ठहियल आहिनि। ऐं पान जा पत्ता ठाहिया विया, उहे बि सुंदर सुंदर कोई माणिक थींदो आहे उन सां उहे ठाहिया विया। ऐं अॻे झंडियूं टंगींदा हुआसीं न, झालरूं, त उहे बि ठाहियूं वयूं, उहे बि को पन्ने जूं न, उहे अॻे कमी कोन हुई पंहिंजे भारत देश में। सोन जी चिड़िया हो पंहिंजो देश, सोन हीरा माणिक मोती एॾा हुआ जो 1000 सालनि ताईं लुटींदा रहिया विदेशी। तॾहिं वॼ बि असां सुठा ई आहियूं, संपन्न आहियूं। 1000 सालनि ताईं कॾहिं मुगल अचनि, कॾहिं अंग्रेज आया, कॾहिं कोई आयो, ये सभु लुटींदा विया। केवल सोमनाथ मंदर मां ई एॾा हीरा निकिता हुआ जो हू वॾियूं 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 हू भराए, गाॾियूं भराए करे खणी विया हुआ मुगल। त इन करे आश्चर्य न कजो कि ईअं थी कीअं थो सघे। राजा जनक वटि कृपा हुई, इहो सॼो ख़र्च करे हुननि झालरूं बि ठाहियूं त हीरनि जूं, ऐं हीरनि किथे किथे छा कयनि, माणिक पन्ना हीरा इन्हनि खे विच मां चीरे करे बि उन जूं हू डिजाइनियूं ठाहिनि, कमल जा गुल ठाहिनि। चीर कोर पच रचे सरोजा, कमल, सरोज माना कमल। वरी आर्टिफिशियल भंवरा बि ठाहिनि, पक्षी बि ठाहिनि अलॻि अलॻि कलरनि जा, जेके हवा जे सहारे उॾामंदा बि हुआ, हिलन डुलन बि पिया ऐं आवाज़ बि पिया कनि। इहा कहिड़ी टेक्नोलॉजी हूंदी कि बिना बैटरीअ जे, बिना लाइट जे, बिना रिमोट जे, हवा में ई हू ईअं पियो लॻे भंवरा घुमनि, आवाज़ पिया था कनि ऐं पक्षी हेॾां होॾां थियनि पिया था। इहे उन्हनि कया। किए भ्रंग बहु रंग बेहंगा, गूंजय कूंजय पवन प्रसंगा। हवा ते प्रसंग, हवा जो प्रसंग अचे त हवा अचे त हिलनि। सुर प्रतिमा खंबन गढ़ काढ़ी, मंगल द्रव्य लिए सभु ठाड़ी। वरी सुंदर देवताउनि जूं मूर्तियूं बि ठाहियनि खंबे ते, ऐं हू बि ठाहियनि अप्सराऊं जेके मटके सां खणी कोन बीहंदियूं आहिनि, पाणी हारींदियूं आहिनि, अहिड़ियूं। सौरभ पल्लव सुबग सुठ किए, नील मनी कोर, हेम बोर मरकत घवर, लसत पटमय डोर। नीलमणीअ जा बि उन्हनि सुंदर अंब जा पत्ता ठाहिया ऐं उन अंबनि जे पतनि जूं लाइनियूं ठाहियनि। एॾो सुंदर मंडप हो ऐं हू झालरूं हुयूं जो कामदेव बि ॼण कामदेव जो हुन में वासो हुजे। रचे रुचिर बर बंदन वारे, मनहु मनोभव फंद सवारे। रचे रुचिर बर बंदन वारे, मनहु मनोभव फंद सवारे। मंगल कलश अनेक बनाए, मंगल कलश अनेक बनाए। ध्वज पताक पट चवर सुहाए,
पताको पट चंवर सुहाए, ध्वज पताको पट चंवर सुहाए। सुंदर चंवर ठाया विया हुआ, मंगल कलश, सुंदर ध्वजा, झंडा ध्वजा उहे फहराइनि पिया। होॾां शहर में बि कमु हले पियो, हेॾां हिते बि कमु हले पियो। तुलसीदास लिखे थो, उन जो वर्णन नथो करे सघिजे जंहिं मंडप में सीता दुल्हन थी करे ईंदी। जंहिं मंडप दुल्हन बैदेही, जिते सीता सजी करे तैयार थी करे दुल्हन थी करे ईंदी, उन जो वर्णन केरु कवि करे सघे थो। ऐं भगवान राम जिते घोट ठही करे वेहंदो, दूल्ह राम रूप गुण सागर, सो बितान तियूं लोक उजागर। अहिड़ो मंडप, अहिड़ो मंडप ई चऊं त टिनी लोकनि में फेमस थींदो, जिते राम शादी करण जे लाइ वेहंदो। त सॼे नगर में बि कमु हले पियो, जनकपुर में बि कमु हले पियो। हिकु ॾींहं में त कोन थींदो, उहो कमु हले पियो। इंद्र बि केॾी केॾी महिल मोहित पियो थी वञे, छो त केवल ॿाहिरीं सुंदरता कोन हुई, भीतरी बि हिते माण्हुनि जा मन साफ़ आहे। जनकपुर में सभिनि जे अंदरि उत्साह हो, हिकु आनंद हो, ख़ुशीअ जो वातावरण हो। इहो ॾिसी इंद्र खे लॻे पियो कि मुंहिंजो सुर्ग त कुझु ई को, मुंहिंजो सुर्ग फिको पइजी वियो आहे हिन जनकपुर जे अॻियां। बसै नगर जंहिं लछ कर कपट नार बर बेश। तुलसीदास चए थो, जनकपुर में माता लक्ष्मी भी ॿियो वेश धारण करे रही पई हुई, त उन नगर जी शोभा केरु थो वर्णन करे सघे। न शारदा न शेष, जिते लक्ष्मी माता जो वास हुजे। हेॾां तैयारियूं हलनि पियूं, होॾां हू दूत बि अयोध्या में पहुची विया। पहुचे दूत रामपुर पावन, पहुचे दूत रामपुर पावन। हर्ष नगर बिलोक सुहावन, हर्ष नगर बिलोक सुहावन। भूप द्वार तिन खबर जनाई, दशरथ नृप सुन लिए बोलाई। दशरथ नृप सुन लिए बोलाई। उहे दूत जेके विया हुआ, उहे जेॾी महिल अयोध्या में पहुता, तुलसीदास उते नालो थो ॾे रामपुर। अयोध्या खे रामपुर। इते संत महात्माऊं चवंदा आहिनि कि दूत पत्रिका खणी आया आहिनि, संदेश खणी आया आहिनि। उन संदेश में राम जी कहाणी लिखियल आहे, त जेको राम जी कहाणी किथे खणी वेंदो, राम जी कथा जेको ॿुधाईंदो न, उहो रामपुर पहुची वेंदो। उनखे राम जो पुर मिलंदो, राम जो धाम मिलंदो। ही आया ऐं तुलसीदास वर्णन थो करे पावन। उहा अयोध्या नगरी पावन आहे। पावन त हूंदो आहे कोई तीर्थ। ॾिसो, तीर्थ ज़रूरी न आहे कि सुंदर हुजे, ज़रूरी न आहे। तीर्थनि ते त खंडर बि थी सघनि था, पुराणा नदियूं या गलियूं सनियूं बि थी सघनि थियूं, पर उते वरी पावनता हूंदी आहे। ऐं कोई राजधानी हुजे, बेंगलोर मुंबई, इहे वरी ॿाहिरां सुंदर हूंदा आहिनि, इहे पावन कोन हूंदा आहिनि। पर अयोध्या नगरी पावन भी आहे ऐं सुंदर भी आहे। जीअं अमृतसर सुंदर भी आहे, पावन भी आहे। केॾो उनखे सुंदर सिस्टमेटिक कयो वियो आहे,
अमृतसर खे पावन त आहे। ईअं के जॻहियूं थींदियूं आहिनि पावन बि ऐं सुंदर बि। त अयोध्या पावन आहे, भली राजधानी आहे। उहे दूत राजमहल पहुता ऐं ॿुधायनि पहरेदारनि खे असां जनकपुर मां आया आहियूं, संदेश खणी आया आहियूं, विश्वामित्र गुरुअ मोकिलियो आहे। इहो ॿुधंदे ई उहे दूत विया। राजा दशरथ खे जीअं ख़बर पई त पाण आयो, उन्हनि दूतनि खे वठी अंदरि वियो ऐं उन्हनि खे चए थो ॿुधायो त सही छा हाल चाल आहे, सॼी ॻाल्हि करे ॿुधायो। त हुननि चिठी ॾिनी, साईं तव्हां ख़ुदि पढ़ो। उहे दूत जेके आहिनि, उहे दूत बि पंहिंजो पाण खे ॾाढो भाग्यशाली पिया महसूसु कनि। ॾिसो, अॻे ईअं कोन हूंदो हो कि हीउ कमु नंढो आहे ऐं हीउ कमु वॾो आहे। हर कोई पंहिंजे पंहिंजे कम में ख़ुशि हूंदो हो। उहे दूत जेके आहिनि, कमु त नंढो हो हुननि जो, हिकिड़ा सम्झो 4th क्लास जी पघार, उहा नौकरी उन्हनि जी, है न। पर उन में एॾा ख़ुशि, हुननि जो मतिलबु न हूंदो हो कि वॾे माण्हूअ वटि पैसो किथां थो अचे, उहो छा थो करे। हू पंहिंजे में ई ख़ुशि हूंदा हुआ, नंढा निम्न माण्हू, कि मुंहिंजो बि असांजो हेतिरो कमु आहे। उहे जीअं अयोध्या में पहुता त वातावरण ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया कि असां भाग्यशाली आहियूं जो असां हिन शहर में आया आहियूं ऐं हिन राजा सां मुलाक़ात थींदी। त राजा दशरथ उन्हनि खे बि अंदरि घुरायो ऐं ॿिया बि सभु वेठा हुआ। राजसभा हुई ओॾी महिल। चिठी वठी करे राजा दशरथ प्रेम सां भरिजी वियो। बार बिलोचन बांचत पाती, पुलक गात आई भर छाती। चिठी जेॾी महिल खोलियईं त चिठी पढ़ी करे सभु उन में लिखियलु हो। सभु उन में छा छा थियो, कीअं राम लक्ष्मण हितां हलिया, छा छा उन्हनि कयो, सॼो वर्णन में महत्वपूर्ण वर्णन त एतिरो ई आहे न बालकांड जो। उहो ॿुधी करे राजा खे एॾी प्रसन्नता थी कि मुंहिंजा पुट ॿई, मुंहिंजो नालो रोशन इन्हनि कयो आहे ऐं घटि कोन कयो आहे। सूर्यकुल रघुवंश जी इन्हनि इज़त घटि कोन कई, पाण वधाई आहे। इहो ॾिसी ॿुधी करे राजा जा ॻोढ़ा वही आया दशरथ जा। त ॿिया सभु जेके दरबारी वेठा हुआ, उन्हनि खे त ख़बर कोन कि छा लिखियलु आहे चिठीअ में। उहे सम्झी न पिया सघनि कि राजा रोए छो थो, इन में लिखियलु छा आहे। बार बिलोचन बांचत पाती, पुलक गात आई भर छाती। हृदय में राम लक्ष्मण हूअं ई हो दशरथ जे, पर अॼु उन्हनि जो मैसेज आयो आहे, चिठी आई आहे, उन्हनि जो संदेश आयो आहे, त कुझु चई न पियो सघे। पोइ वरी हुन सॼे सभा में धीरे धीरे चिठी पढ़णु शुरू कई राजा दशरथ। ऐं सॼी ॻाल्हि सॼी सभा खे ख़बर पई। भरत ऐं शत्रुघ्न किथे खेॾनि पिया। ओॾी महिल भॻवान राम जी उमिरि चई वई आहे 13-14 साल। त ई ॿार खेॾनि ई पिया, भरत ऐं शत्रुघ्न। खेॾण जी काई उहा उमिरि कोन थींदी आहे। त उन्हनि खे बि ख़बर पई, उहे भॼंदा आया ॿई। खेलत रहे तहां सुध पाई, आए भरत सहित हित भाई। ऐं अचण सां ई पुछण लॻा कि चिठी आई आहे छा असांजे भाउरनि जी। त उहे ठीकु त आहिनि। कुशल प्राण प्रिय बंधु दो, ऐं कहू कहे देश। कहिड़े देश में आहिनि, हिननि खे इहा बि ख़बर कोन हुई ही कहिड़े शहर में आहिनि। सुन सने साने बचन बाची भौर नरेश। इन्हनि जो प्रेम ॾिसी करे राजा दशरथ मुस्कुरायो ऐं वरी चिठी पढ़ी। वरी चिठी पढ़ी करे उन्हनि खे सॼी राम कहाणी ॿुधायईं। उहा चिठी ॿुधी करे ॿई भाउर बि ॾाढा प्रसन्न थी विया। उन्हनि खे एतिरो प्रेम प्रगट थियो कि शरीर में समाइजे न पियो। इहा अवस्था धीरे धीरे लुप्त थी थींदी वञे। प्रेम जी इहा अवस्था कि असांजे अंदरां प्रेम प्रगट थिए ऐं शरीर में समाइजे न, ॿाहिरि निकिरे प्यार। माना ॿियनि जे लाइ बि, ॿियनि खे बि असां विरहाईंदा वञूं।
एतिरो माण्हू अॼु संकुचित थी वियो आहे कि पंहिंजे लाइ प्यार कोन बचियो आहे, कि माण्हू प्रेम में भरिजे। त उन लाइ ज़रूरी आहे असां अहिड़ा प्रसंग ॿुधूं, भाउरनि जा प्रेम, पीउ जो प्रेम, पुट जो प्रेम, गुरूअ जो आशीर्वाद, ये सभु शिक्षाऊं त ॾे थो रामचरितमानस। त इहे असां अॼु हिते रखूं था कथा, पर इहा कथा अॻिते वरी ॿुधंदासीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।